मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अज़ादारी जे विदाई ॾींहुं चुप ताज़िए जा जलूस अक़ीदत ऐं एहतराम सां बरामद थी रहिया आहिनि। जलूसनि जी रिवायती रस्तनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया मूजिबि जलूसनि जे लाइ फूल प्रूफ क़दम खंया विया आहिनि। बम डिस्पोज़ल स्क्वाड रूट्स जी स्वीपिंग मुकमल करे वरिती आहे। शहर जी सहूलतनि लाइ इज़ाफ़ी नफ़री, एम्बुलेंस ऐं फायर टेंडर्स अलर्ट आहिनि। कराची में अॼु सुबुह मरकज़ी चुप ताज़िए जो जुलूस नश्तर पार्क तां बरामद थियो। इन खां अॻु मजलिस अज़ा खे अलामा बाक़िर ज़ैदी ख़िताब कयो। जलूस एमएच जिना रोड, सदर तिब्बत सेंटर, ईदगाह, लाइट हाउस ऐं बोल्टन मार्केट मां थींदो। रिवायती हंधि इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारादर नूरबाग मुसाफ़िर खाने ते इख़्तिताम पज़ीर थियो। कराची जो ॿियो मरकज़ी जुलूस ज़ोहर जी नमाज़ खां पोइ कसरे मुसीब रिज़विया सोसाइटी तां बरामद थी मस्जिद इमाम बारगाह शाह नजफ मार्टन रोड ते ख़त्म थियो। जलूस जी सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जी ॻरी नफ़री मुक़रर कई वई हुई। कराची ट्रैफ़िक पुलिस मूजिबि जुलूस खे नज़र में रखंदे केतिराई रोड बंदि ऐं मुतबादिल रस्ता ॾिना विया आहिनि। शहरी इम्कानी ट्रैफ़िक दॿाउ सबबि एमए जिना रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि ॾांहुं वञण खां पासो कनि। सिक्योरिटी जे हवाले सां शहर में चेक पॉइंट्स क्लियर ऑपरेशन पिणु कयो वियो, जॾहिं त 5000 खां वधीक एहलकार ड्यूटी ते मुक़रर हुआ। इंतज़ामिया शहरियुनि खां ताउन जी अपील कई। लाहौर में अलविदाई चुप ताज़िए जो जलूस पांडू स्ट्रीट ख़ैमा सआदत तां बरामद थी रिवायती रस्तनि खां थींदो करबला गामेशा ते इख़्तिताम पज़ीर थियो। ज़िले इंतज़ामिया ऐं ट्रैफ़िक पुलिस दाख़िली रस्तनि ते ड्राइवर्सन्स ऐं पार्किंग जा इंतज़ाम मुकमल करिया आहिनि। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में चुप ताज़िए जो मरकज़ी जुलूस इमाम बारगाह जे G6 तां बरामद थियो, जंहिं जे लाइ हिफ़ाज़ती क़दम ऐं हिफ़ाज़ती प्लान वाज़े कयो वियो हो। शहरियुनि खे मुतबादिल रस्ता इख़्तियार करण जी हिदायत कई वई हुई।